जी नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त बदीन P73 ते हलंदड़ ॿीहर ॻणप मुकमल थी वई आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार ताज मोहम्मद 37,068 वोट खणी कामयाब थी वियो, जॾहिं त GDA जे उम्मीदवार फहमीदा मिर्ज़ा 35,912 वोट खंया आहिनि, जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार GDA जे उम्मीदवार खां 1156 जी लीड खणी कामयाब थी वियो। जी नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त बदीन P73 ते हलंदड़ ॿीहर ॻणप मुकमल थी वई आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार ताज मोहम्मद 37,068 वोट खणी कामयाब थी वियो, जॾहिं त GDA जे उम्मीदवार फहमीदा मिर्ज़ा 35,912 वोट खंया आहिनि, जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार GDA जे उम्मीदवार खां 1156 जी लीड खणी कामयाब थी वियो। जी नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त बदीन P73 ते हलंदड़ ॿीहर ॻणप मुकमल थी वई आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार ताज मोहम्मद 37,068 वोट खणी कामयाब थी वियो, जॾहिं त GDA जे उम्मीदवार फहमीदा मिर्ज़ा 35,912 वोट खंया आहिनि, जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार GDA जे उम्मीदवार खां 1156 जी लीड खणी कामयाब थी वियो। जी नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे अहम ब्रेकिंग न्यूज़